जंहिं ज़माने में तूं PTV ते आहे उन ज़माने में वॾो कॉम्पिटिशन हुयो, यानी जेके एक्ट्रेस कमु कंदा हुआ हुते उहे ऑलरेडी ॼमी चुका। बिल्कुलु ठीकु आहे न। ऐं उन्हनि जे विच में पंहिंजी जाइ ठाहिणु ॾाढो मुश्किल कमु हो। पोइ घणे भाङे ईअं थींदो हो त कुझु एक्टर वरी पैसे जो ज़ोर हलाईंदा हुआ, प्रोड्यूसर्स खे तोहफ़ा ताइफ़ ॾींदा, के वरी कैश बि ॾींदा हुया। मुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि। ऐं उहे माण्हू पोइ जल्दी को न को वॾो रोल वठंदा ऐं वरी पोइ उहो पाण खे मञराए बि वेंदा हुया। इहा ॻाल्हि न आहे त को हुनखे को कुझु बि न ईंदो हो, पर हुननि खे सपोर्ट खपंदी हुई। इन हेॾे सारे सिनारियो में रसूल बख्श डायरी एंट्री थो ॾे, जेको हिकिड़ो ख़ूबसूरत त हुयो, पर्सनालिटी बि हुयसि, पर ग़रीब हुयो। ऐं उनखे हिकदमि पोइ इहो जेको आहे स्क्रीन कीअं थी एक्सेप्ट करे, मतिलबु अहिड़ो छा था जादू ॾेखारियो? ॾिसो, जादूअ जी त का ॻाल्हि ई कान आई आहे। मुंहिंजो जेको कैरियर रहियो 83 खां वठी अलाए केतिरा माइनर रोल मूं कया, अलाए केतिरा माइनर रोल। नाटक रंग सोलो प्ले जेके थींदा, पर उन में तक़रीबन मूं माइनर रोल कया। मूंखे हिकिड़ो दफ़ो फैज़ साहब ड्रामो ॾिनो पाताल जे नाले सां। उन में हालांकि फैज़ साहब केॾो सख़्तु माण्हू हूंदो, तमामु सख़्तु। अलाह साईं फेसबुक, अलाह साईं उनखे जन्नत में जायूं ॾे। ऐं ॾाढो सुठो प्रोड्यूसर, ज़हीन प्रोड्यूसर, टैलेंटेड माण्हू। उन मूंखे हिकिड़ी सीरियल ॾिनी पाताल, जंहिंमें असद कुरैशी साहब हुजे, अहमद हुजे ऐं ॿिया बि असांजा इलाही सीनियर दोस्त हुया। पोइ उन में जेॾी महिल मूं कमु कयो त समय साहब वटि सभई दोस्त वेठा, अहमद, अकरम वारा सभु दोस्त वेठा। त उते अची हुन माण्हूअ चयो यार हिन नई टहीअ में वर्सटाइल एक्टर केरु आहे? त उन में ज़ाहिर इलाही हुजनि, असांजा दोस्त सभु वेठा हुजनि, अहमद, अकरम, विशारत बि हुयो उन टाइम ते। विशारत थोरो पोइ आयो, असद बि हो, असद कुरैशी साहब हुयो। तॾहिं असद बि नंढा नंढा रोल कंदो, सपोर्टिंग रोल कंदो। पोइ मूंखे माना उन्हनि सभिनी चयो त भई अहमद बि वर्सटाइल आहे, अकरम बि वर्सटाइल आहे, पर इन ॿिन्ही में जेको कंपेयर कयूं त भई अहमद वधीक आहे। चई न, रसूल बख्श डायरी वर्सटाइल एक्टर आहे। माशाअल्लाह। मुंहिंजे लाइ इहो वॾो हिकिड़ो एज़ाज़ हो त भई फैज़ साहब, जेको फैज़ साहब तव्हां ॾिसो त सलाह साहब वारनि सां बि कहिड़ी हालत ख़बर आहे। ख़बर आहे। मूंखे इहो ॿुधाए त हींअर को अहिड़ो रोल जेको तुंहिंजी दिलि चवंदी हुजे यार काश मां हीअ कयां, अहिड़ो को रोल ज़हन में आहे? न। अच्छा, मुंहिंजी शुरू खां इहा ख़्वाहिश न रही आहे त मूंखे को फलाणो रोल मिले। मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी साइकी आहे या मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ी सोच आहे त भई एक्टर खे कहिड़ो बि रोल करणु खपे। जॾहिं को डायरेक्टर हिकिड़ो सिलेक्ट करे थो त बाबा हीअ फलाणे एक्टर खे रोल मिलणु खपे, ऐं कोशिशि कंदो त डायरेक्टर मूंखे चए त बाबा हीअ रोल तोखे करिणो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश न आहे त भई अंधे जो रोल कयां, या को कॉमेडी हुजे त उहो रोल कयां, या नेगेटिव या पॉजिटिव। मूं तक़रीबन सभई माशाअल्लाह तक़रीबन नेगेटिव पॉजिटिव ट्रेजेडी सभु रोल कया, पर को अहिड़ो किरदारु जेको असांजे व्यूअर्स में तव्हांजी वधीक पहचान बणियो हुजे, को कुझु यादि आहे? पहचान त मुंहिंजो रूप हज़ार रहियो, जंहिंमें मतिलबु इहा ख़बर पई त हा भई हीअ उहो एक्टर आहे। हीअं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं को एक्टर अहिड़ो कमु करे वेंदो आहे, पोइ उनखे उन जे किरदार जे हवाले सां यादि कंदा आहिनि। उहो रोल राजा जे नाले सां मशहूरु थियो। मूंखे पाड़े में अॼु बि मूंखे राजा चवंदा आहिनि, राजा भाई चवंदा आहिनि। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।